अस्सलाम वालेकुम। मां गरीब फारूक शर दोस्तों हाणे गरीब बुख मरे ना मूंखे ॾुख कोन लॻंदो। हाणे कणक जो रेट थियो आहे 3000। हाणे गरीब साॻा चवंदा पिया आहिनि कणक महांगी छो न थींदी। हाणे तव्हांखे इहो पुछो जॾहिं कणक 5000 थींदी आहे अटो महांगो थींदो पोइ चवंदो अटो एॾो महांगो। हाँ एॾो महांगो। हाणे कणक सस्ती थी आहे। जेके ग़रीब आहिनि मज़ूर यार कणक जो रेट कोन्हे। तव्हांखे छा रेट कोन्हे तव्हांजे करे कणक रेट थी आहे घटि थी आहे तव्हां अटो वठी खाओ। साॻा इहे गरीब कोन्हे वॾा ज़ालिम तो कणक थी आहे 3100 रुपये मण। यार कणक जो रेट कोन्हे तव्हां गरीब हो तव्हां हरामी हो वॾा। सरकार माना 5000 रुपये वठे कणक तव्हांखे सस्तो अटो ॾे। अरे वाह सरकार एॾा पैसा कोन्हे कमाईंदी। हाणे बुख मरे पई न मां कंहिंजी न खणंदुमि रिपोर्ट। बसि कणक सस्ती थी आहे माण्हू कणक सस्ती वठी रखो अटो। हथो चओ कणक हलासीं अरे कणक घटि थी आहे न कणक जो रेट कोन्हे। साॻा तव्हां वॾा हरामी तव्हांखे मां कोन कंदुमि महांगाई कोन कंदुमि। बसि तव्हांखे छा आहे कणक सस्ती थी आहे तो अटो वठी खाओ। यार कणक जो रेट कोन्हे साॻो मज़दूर जेके आहिनि कणक जो रेट कोन्हे मर बुख मरो। सरकार जेब थो न भरे। सरकार 5000 रुपये अन्न वठे तव्हांखे अटो सस्तो ॾे। छो हरामी बनी आहे छा। मरे हाणे गरीब बुख मरे मूंखे कोई परवाह कोन्हे। कणक सस्ती थी आहे नखरा कंदा थी वरी दुआ कयो कणक सस्ती थी आहे तो गरीब हो वॾा ज़ालिम हो मर बुख मरो मूंखे कोई ॾुख कोन्हे। हा सरकार हेॾा त कोन कमाईंदी तव्हांखे कणक वठे 5000 अटो तव्हांखे सस्तो ॾे। अरे वाह गरीब वाह।